अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी जो मारवी हॉस्टल हिकु भेरो वरी ख़बरुनि में आया। मूंखे यादि हूंदो त अॼु खां 8 साल अॻु सिंध यूनिवर्सिटी जे मारवी हॉस्टल में नायला रिंद नाले शागिर्दाणी वारो मामिलो तमामु घणो हाईलाइट थियो। उहो अफ़सोसनाक वाक़ियो, जंहिंखां पोइ हिकिड़ी जुडिशियल इंक्वायरी बि थी हुई ऐं उन जुडिशियल इंक्वायरी जंहिंमें डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जजिस शामिल हुआ, उन्हनि उहा इंक्वायरी कई हुई ऐं समूरी जेका हॉस्टल जी हालत थी उन ते पिणु उन्हनि हिकिड़ी रिपोर्ट तयारु कई ऐं कुझु बाइंडिंग रिकमेंडेशन्स पिणु ॾिनियूं हुयूं ऐं उन्हनि में इहो वाज़े उन्हनि इहो कयो हो त जेका सूरत हाल आहे कंहिं बि अंडर ट्रायल जेकॾहिं तव्हां जेल जे क़ैदियुनि जी बि तव्हां ॾिसंदो त उन्हनि जी बि ज़िंदगी बहितर हूंदी जेका ज़िंदगी हिन वक़्तु मारवी हॉस्टल जी जेकी स्टूडेंट्स जी जेका ज़िंदगी आहे उनखां बहितर हूंदी ऐं उनखे साम्हूं रखंदे कुझु बाइंडिंग रिकमेंडेशन्स ॾिनियूं वयूं हुयूं ऐं उनखां पोइ हाणे उन ते 8 साल गुज़री चुका आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं जेके मुख्य कुझु शयूं हुयूं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त हुन में बायोमेट्रिक सिस्टम जे हवाले सां हुनजो नफ़ाज़ हो त बायोमेट्रिक एंट्री तोड़े एग्ज़िट लाइ बायोमेट्रिक सिस्टम मस्ट आहे। उनखां सवाइ CCTV कैमराऊं ऐं उनखां सवाइ क्लोज़ सर्किट टेलीविजन्स ऐं उनखां सवाइ इहे बि शिकायतूं खोड़ आयूं त जेके हुननि जा हॉल्स ठहियल आहिनि उन में तमामु वॾे तादाद में शागिर्दाणियूं उते मौजूदु रहनि थियूं, उते ई आराम कनि थियूं, त उन्हनि जे लाइ रूम्स खे वधीक अञा उन्हनि जे नवां रूम्स कंस्ट्रक्ट कया वञनि त जीअं उहो मसइलो बि हल थी सघे। उनखां सवाइ यूनिफॉर्म जे हवाले सां बि आई त हिकिड़े यूनिफॉर्म जे हवाले सां जेके पॉलिसीज़ आहिनि उन हवाले सां बि हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आई त उन्हनि ते बि इंश्योर करायो वञे। पर हिन वक़्तु ताईं 8 साल गुज़री चुका आहिनि, उन्हनि मां केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जिन ते को अमल न थी सघियो आहे ऐं अॼु असां ॾिठोसीं त 8 सालनि खां पोइ हिकु भेरो वरी विच में बि ईअं थींदो रहियो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मसइलनि जे करे एहतजाज नंढा वॾा रिकॉर्ड थींदा रहनि था, पर हीउ तमामु वॾो एहतजाज हो ऐं ख़ुदि जेको हीउ एहतजाज थियो आहे सिंध यूनिवर्सिटी जे मारवी हॉस्टल जी शागिर्दाणनि जो, उन्हनि न रुगो पंहिंजा मुतालबा रखिया आहिनि, हॉस्टल जी हालत ॿुधाई आहे, पर प्रोविस्ट ऐं ॿियनि मथां संगीन नोईअ जा इल्ज़ाम बि लॻाया आहिनि। हाणे हीउ मामिलो जंहिंजे एहतजाज खां पोइ इहे इतलाह साम्हूं आया त जेका प्रोविस्ट आहे डॉक्टर नाहिद अराई साहिबा उनखे पिणु हटायो वियो आहे, पर बाद में कुझु अहिड़ा इतलाह बि साम्हूं अचनि पिया त उन्हनि जी उहा ज़ाती दरख़्वास्त थी जंहिंखां पोइ उन्हनि खे साइडलाइन कयो वियो आहे हिन इशूअ खां। ऐं उनखां सवाइ नाज़रीन इहा बि ख़बर साम्हूं आई त हॉस्टल्स जी हालत बहितर बणाइण लाइ हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे। उनखां पोइ हाणे जेका अपडेट सूरत हाल आहे उन ते बि फोकस कंदासीं। हीउ मसइलो बार बार छो थो साम्हूं अचे, छाकाणि त हीउ रुगो कंहिं हिकिड़े हॉस्टल जो इशू न आहे। बज़ाहिर हिन हिकिड़े हॉस्टल में शागिर्दाणी एहतजाज कयो आहे, पर ज़ाहिर आहे सिंध अंदरि ॿियनि मुख़्तलिफ़ तालीमी दर्सगाहुनि जा हॉस्टल्स मौजूदु आहिनि जंहिंमें सिंध जे ॾूराहनि इलाइक़नि खां केतिरियूं ई शागिर्दाणियूं रुते अची रहनि थियूं तालीम जे हवाले सां, त उन्हनि जे हवाले सां बि उन्हनि हॉस्टल्स जी हालत जे हवाले सां बि सवाल उथनि था। ऐं न रुगो इहो, पर नियाणियुनि जी तालीम जेका असां ख़ुदि ॾिसूं था त नज़रअंदाज़ बि आहे ऐं तमामु बहिराननि जो शिकार बि आहे। उन तालीम ते बि जॾहिं तालीमी इदारनि जी उन्हनि अंदरि मौजूदु हॉस्टल जी सूरत हाल अहिड़ी हूंदी त तालीम जी जेका सूरत हाल आहे ख़ासि करे नियाणियुनि जी तालीम उन ते बि इम्कानी असर पइजी सघनि था। उन ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे अॼोके प्रोग्राम लाइ मुंहिंजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे अॼोके पैनल में जॉइन कयो आहे नाज़रीन सीनियर प्रोफेसर आहिनि सहर इमदाद साहिबा ऐं तमामु डिघे वक़्त खां तालीम जे हिन शोबे सां सलाहियल आहिनि, तालीमी माहिर आहिनि। उन सां गॾोगॾु हूअ हिन वक़्तु बि तालीम जे शोबे सां वाॻियल आहिनि ऐं ख़ुदि मारवी हॉस्टल जो मूं ज़िक्र कयो त उन में हू पाण बि कुझु वक़्तु गुज़ारे चुकियूं आहिनि पंहिंजे तालीमी मरहलनि में। ऐं उनखां सवाइ नाज़रीन अॼोके प्रोग्राम में मूंसां गॾु शरीक आहिनि तंज़ीला कमराणी साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MPA आहिनि। मारवी हॉस्टल में एज़ स्टूडेंट तंज़ीला कमराणी साहिबा जो बि वक़्तु गुज़रियो आहे, डिघो वक़्तु गुज़रियो आहे। एज़ पार्लियामेंटेरियन हो इन समूरे मामले खे कीअं ॾिसंदियूं उन ते बि असां अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु दुरे शहवार बि मौजूदु आहे। शागिर्दाणियुनि जो एहतजाज जेको सिंध मारवी हॉस्टल में जारी रहियो आहे उनखे लीड कंदड़ आहिनि ऐं समूरनि पंहिंजे जेके हिननि जी शागिर्दाणियूं फेलोज़ एहतजाज कनि थियूं उन्हनि जी नुमाइंदगी कंदियूं। मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन अॼोके प्रोग्राम में सिंध यूनिवर्सिटी एसोसिएट प्रोफेसर आहे नवीदा कटपर साहिबा, उहा पिणु मौजूदु आहे ऐं सीनियर प्रोफेसर आहे सिंध यूनिवर्सिटी इरफाना मला साहिबा, उहा पिणु कुझु देरि में मूंखे जॉइन कंदी। अवां सभिनी जी महिरबानी, अवां सभिनी खे भलीकार अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं हिन इंतिहाई अहम ऐं हसास मौज़ूअ ते मूंसां गॾु मौजूदु आहियो। मां सभिनी जी इजाज़त सां मूंसां गॾु दुरे शहवार मौजूदु आहे। दुरे शहवार सां मां गुफ़्तगू जो आगाज़ कंदमि। अस्सलाम वालेकुम दुरे शहवार। वालेकुम अस्सलाम।
दुरेशेवार ही एहतजाज जेको असीं ॾिठोसीं कुझु ॾींहं अॻु पहिरियां त ज़रूरु असांखे ॿुधाइजो त हिन एहतजाज जी हिन वक़्तु स्टेटस छा आहे, छा ही एहतजाज हलंदड़ आहे या जेके इतला साम्हूं आया त डॉक्टर नाहिद आराई खे हटायो वियो आहे ऐं हिकिड़ी कमेटी बि हॉस्टल्स जी हालति मसइलनि जे हल लाइ जोड़ी वई आहे। उन खां पोइ अव्हां पंहिंजो एहतजाज ख़तमु करे चुका हो ऐं मुतमइन थिया हो जेका इंतिज़ामिया अॻियां अची करे कमेटी जोड़ी आहे उन मां। जी बिल्कुलु, असांजो जेको एहतजाज हो उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। असांजो एहतजाज में जेको हो मौक़ुफ़ हो असांजो, उहो असांजो कंहिं बि हिकिड़े शख़्स सां कोन हो। असांजा ज़ाती इख़्तिलाफ़ात कंहिंजी कुर्सी सां कोन्हनि, ना ई के शख़्स आहिनि, ना ई प्रोवोस्ट नाहिद आराई सां हुया। असांजा इख़्तिलाफ़ात हुया त असांजा मुतालबा कोन पिया मञिया विया। उहे घणे वक़्त खां इन हॉस्टल जी हालत में नियाणियुनि गुज़ारियो पिए, उनजे बावजूद बि उन्हनि असांजा मुतालबा कोन मञिया। इन ई करे असां इहो नंढिड़ो हिकिड़ो एहतजाज कयो। एहतजाज अञा असां अनाउंस कयो, एहतजाज अञा असां रैली कढी कोन हुई। उनखां पहिरीं ई असांजी जेको धरणो लॻायो हो उहा उनजे पहिरीं जी हुई नोयत। ठीकु, दुरेशेवार जी मां चयो त ज़ाहिर आहे कंहिं शख़्सियत सां मसइलो न हो, न ई कंहिंजी कुर्सीअ सां कंहिंजी पोज़ीशन सां। शागिर्दाणनि जो जेको मसइलो अव्हां समेत उहे पंहिंजे मसइलनि जे हल जे लाइ हो, उन जे लाइ हाणे जेका कमेटी जोड़ी वई आहे उन मां अव्हां सभु मुतमइन आहियो? असांजे लाइ कमेटी का जोड़ी वई आहे, उनजी तरतीबनि असांखे सही सां ख़बर कोन्हे। बाक़ी वीसी साहिब असांजो मसइला ॿुधा। वीसी साहिब चयो त हाणे जेके बि मसइला हूंदा उनमें अमर सिंधू मुदाख़लत कोन कंदी। जेके मसइला हूंदा डिसिप्लिन कमेटी में हाणे कॾहिं बि अमर सिंधू कोन वेंदी। असांजो अमर सिंधू सां बि को जहिड़ो कोन्हे। असांजो कंहिं बि ज़ाती इंसान या कंहिंजी शख़्सियत सां को जहिड़ो कोन्हे। असांजो जहिड़ो आहे त उहो सिर्फ़ु उन्हनि सां आहे जेके असांजा राइट्स कोन था ॾियनि असांखे हमेशह प्रेशराइज़ कनि था, हिरासा कनि था। हॉस्टल जे अंदरि नियाणियुनि जो शागिर्दाणियुनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिशि कनि था। ठीकु, त बुनियादी जेके अव्हां जा मसइला हुआ, जेको अव्हां चयो त कमेटी जी अव्हांखे का ॼाण कोन्हे, पर वीसी साहिबु अव्हांखे ख़ातिरी कराई आहे, उन खां पोइ अव्हां मुतमइन थिया हो। बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि ऐं जेके जेको एहतजाज जॾहिं हलंदड़ हो त उन में तमामु घणा संगीन इल्ज़ाम बि हुआ, किरदार कशी जी ॻाल्हियूं बि थियूं पिए त मुसलसल हैरिस कयो पियो वञे शागिर्दाणनि खे, किरदार कशी थिए पई। ही छा मामिलो आहे? असल में असांजा जेके मसइला आहिनि हॉस्टल अंदरि, जेके बि नंढड़ा नंढड़ा मसइला आहिनि, मुतालबा आहिनि असांजा, उहे इहे आहिनि त हॉस्टल अंदरि डिस्पेंसरी कोन्हे, हॉस्टल अंदरि सफ़ाई जो निज़ाम सुठो कोन्हे, हॉस्टल अंदरि जेके मुलाज़िम कमु कनि था उन्हनि ते मैम नाहिद आराई जो एतिरो प्रेशर हो जंहिंजे करे उहे बदतमीज़ी कंदा हुया। उन्हनि खे को ॻाल्हाइण जी तमीज़ कोन हूंदी हुई। मैम नाहिद आराई ते को बि संगीन इल्ज़ाम कोन्हनि। इहा हिकिड़ी रियलिटी हुई। उन्हनि जी ज़बान अहिड़ी आहे जेके ॾाढ जबर वॾे वक़्त ताईं कोन्हे हलंदो। ऐं उन्हनि असां हमेशह असांखे प्रेशराइज़ कयो। अगरि असां पाणी जी ॻाल्हि करियूं था त उहे असांजी किरदार कशी करे असां चवनि था तव्हांजे माइटनि सां कॉल लॻाए ॾियो, असां त उन्हनि खे ॿुधायूं तव्हां कहिड़नि कहिड़नि छोकिरनि सां ॿाहिरि अचो था। अगरि असां चऊं था असां वटि वाईफाई कोन्हे, तूं चवनि था तव्हांजे माइटनि सां कॉल लॻाए ॾियो, उन्हनि खे घुरायो मीटिंग में, असां ॿुधायूं तव्हांखे केरु केरु हिते छॾणु अचनि था। अगरि असां साफ़ पाणी जी ॻाल्हि कयूं था तॾहिं बि असांजे माइटनि खे कॉल करे चवनि था तव्हांजी नियाणियुनि जे किरदार ते अचो, तव्हांखे असां ॿुधायूं तूं हिते छा थियूं कनि। ऐं इहे जेके डिसिप्लिन कमेटी में इहे जेके शयूं थियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं फेसबुक ते, असां बार बार उन्हनि शयुनि खे छा वर्जायूं, छा ॿुधायूं तव्हांखे, छो त जेके बि न्यूज़ चैनल्स वारा आहिनि उन्हनि सभिनीनि खे हाणे पॉइंट टू पॉइंट असां हर ॻाल्हि सही वाज़े ॿुधाई आहे। असांजो कंहिं बि शख़्स सां जहिड़ो कोन्हे। इहे जेके मैम अमर सिंधू अञा तक औरत कार्ड इस्तेमालु करे पई, औरतुनि चवंदी आहे इहो इस्तेमालु कंदी आहे त असां औरतूं आहियूं, आउं औरतुनि जी मुहाफ़िज़ आहियां, औरतुनि सां सुठा लफ़्ज़ ॻाल्हाईंदी आहियां। अॼु जो हुनजो कमेंट तव्हां पढ़ंदव तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी त हुन सोशल मीडिया ते जॾहिं उहा औरत अहिड़ो कमेंट करे सघे थी त हू हिकिड़ी डिसिप्लिन कमेटी में वेही करे असांखे केतिरो प्रेशराइज़ कयो हूंदो। ऐं इहे जेके सो कॉल्ड फेमिनिस्ट आहिनि हिननि खे तव्हां असांजे अॻियां विहारियो, इहे असां शागिर्दनि जे साम्हूं बि कोन ॻाल्हाए सघंदियूं, छो त हिननि अची करे इहे जेके छोकिरियूं निकितियूं हुयूं इहे हिकिड़ी असांजी दोस्ती में कोन निकितियूं हुयूं, ना ई के तंज़ीम ना ई के सियासत सां जुड़ियल हुयूं। इहे छोकिरियूं न्यूट्रल छोकिरियूं हुयूं जेके पठान हुयूं, पंजाबी हुयूं, मुहाजर हुयूं, इहे पाण निकितियूं हुयूं। छो त इन्हनि खे क्रोध हो, इन्हनि खे बार बार मुसलसल प्रेशराइज़ कयो पियो वञे। 2000 खां वठी इन्हनि जो केरु आवाज़ ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे।
ऐं इन्हनि खे ॻाल्हाइण नथो ॾिनो वञे। इहो बसि जस्ट बिकॉज़ ऑफ जेके सो कॉल्ड फेमिनिस्ट आहिनि न, इहे बसि पाण चाहींदियूं आहिनि त असां आज़ादु हुजूं, असां घुमूं फिरूं, असांजी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे, बाक़ी इहे कंहिंजी बि किरदार कशी करे छॾनि, इन्हनि खे जेको वणे उहो चई छॾनि, इन्हनि खे केरु पुछण वारो या इन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे। असां ते असांजी किरदार कशी थी, असांजे नाले माण्हुनि ॻाल्हायो, इन्हनि ॿुधायो त माण्हुनि जो कॉमेंट्स ही था अचनि, त मारवी हॉस्टल जी छोकिरियुनि सां केरु शादी कोन कंदो, मारवी हॉस्टल जी शागिर्द पढ़नि नथियूं, इहे सभु उहे चाहिनि था त इहे असां ते उहे इल्ज़ाम कोन्हनि, इहे रियलिटी आहे। त माण्हुनि जा कॉमेंट्स अचनि था, बाक़ी अगरि असां उन्हनि जे नाले चऊं था त उन्हनि असांखे प्रेशराइज़ कयो आहे, उन्हनि असांजी किरदार कशी कई आहे, उन्हनि असांखे अहिड़ा अहिड़ा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, त पोइ असांखे हर माण्हू उहो चवे थो त इहे इल्ज़ाम आहिनि उन्हनि ते। ठीकु, दुरेशवर तव्हांखे डिफेंड करण खे जीअं तव्हां ॿुधायो त जेके मसइला आहिनि, जेके मामला आहिनि ऐं किरदार कशीअ जे हद ताईं ॻाल्हियूं वयूं आहिनि, हैरेसमेंट थिए पई, पर गॾोगॾु मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि त रिस्पॉन्सिबल ॿोली जो असीं सभु इस्तेमालु कयूं ऐं बहरहाल इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते, पर उस्ताद हुजे थो, उनजो एहतराम बि असांखे करिणो आहे। मैडम अमर सिंधू लाइ जीअं तव्हां चयो या अवां ॿुधायो त मैडम नाहिद आराई साहिबा या मैडम अमर सिंधू साहिबा, ही सभु माण्हू अवां ॿुधायो त कंहिं शख़्सियत सां को मसइलो न आहे, पर उन्हनि जी लैंग्वेज सां, उन्हनि जी ज़बान सां या उन्हनि जो जेको हैंडलिंग रही उन सॼे मामले जी, ईअं खणी चइजे त उन मां तव्हां सभिनी जी दिलि आज़ारी थी आहे। ठीकु आहे दुरेशवर, बसि मूंखे हेतिरो ॿुधाइजो, पोइ जेके ॿिया पैनल में असांजा सीनियर गेस्ट आहिनि उन वटि बि वञिबो। अवां चयो त वीसी साहिबु अव्हांखे ख़ातिरी कराई आहे, त वीसी साहिब जे आॾो ही मामला बि अवां रखिया जेके ॻाल्हियूं तव्हां हिते शेयर कयूं? जी, वीसी साहब जे अॻियां इहे असां मामला रखिया। वीसी साहब चयो आहे त हाणे तव्हां जी ज़िमेदारी मुंहिंजी आहे, ऐं डिसिप्लिन कमेटी में अगरि केरु वेंदो त आउं बि वेंदसि उन टाइम ते, ऐं तव्हांजा जेके बि मसइला आहिनि उहे जल्द अज़ जल्द असां हल कंदासीं। फिलफोर असां उन ते एक्शन कयो ऐं वीसी साहब असांजी ॻाल्हियुनि ते एक्शन कयो। फिलफोर मैम नाहिद खे डिसमिस कयो वियो, छो त तव्हां पाण सोचे सघो था उहे असांजा टीचर्स आहिनि, सिंध यूनिवर्सिटी जा स्टेक होल्डर्स त नथो चई सघे, स्टेक होल्डर्स स्टूडेंट्स हूंदा आहिनि, असांखे सम्झणु खपे त शागिर्द आहियूं, असां बि कंहिंजूं नियाणियूं आहियूं। तव्हां सोचो अंडर प्रिविलेज जेके ॿारहाड़ी जूं औरतूं हूंदियूं, जेके ॿारहाड़ी जूं नियाणियूं हूंदियूं, अगरि उन्हनि जे माइटनि ते जंहिंखे इन्हनि सभिनीनि शयुनि जे बारे में अवेयरनेस कोन हूंदी त इहे इल्ज़ाम आहिनि या हक़ीक़त आहे, उहे तव्हां छा था सम्झो वरी पंहिंजी नियाणियुनि खे हॉस्टलनि में मोकिलींदा, हॉस्टलनि में पढ़ाईंदा, वरी सिंध जूं नियाणियूं, सिंध जो शऊर अॻियां ईंदो। ठीकु आहे दुरेशवर, मूंसां गॾु सहर अमदास साहिबा बि मौजूदु आहिनि, तमामु सीनियर उस्ताद आहिनि, तालीमदान आहिनि, उनखां सवाइ तंज़ीला कमरानी साहिबा बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं कोशिशि कयूं था त असीं ज़रूरु प्रोफेसर अरफाना मल्ला साहिब सां बि असांजो राब्तो बहाल थिए ऐं उन्हनि सां बि असां उन्हनि जो मौक़िफ़ शामिलु कयूं। सहर अमदास साहिबा अवां वटि ईंदसि, अवां ॿुधो दुरेशवार खे ऐं हीउ ज़ाहिरा जेको समूरो मसइलो अव्हां जे आॾो बि आयो हूंदो, हीअ कहाणी पुराणी आहे, नई न आहे। मूं पंहिंजे इंट्रो में बि ज़िक्र कयो त 7-8 साल अॻु बि मामिलो थियो हो, पोइ वरी जुडिशियल इंक्वायरी थी, हाणे जेका सूरत हाल आहे दुरेशवार खे ॿुधो अवां, थियणु छा घुरिजे, वे फॉर्वड अव्हांखे छा नज़र अचे पियो? सहर अमदास साहिबा। हेलो नाजिया जी, मूंखे ऑलमोस्ट यूनिवर्सिटी खां रिटायर थिए बि मूंखे 10 सालनि खां मथे थी वियो आहे, ऐं इवन आउं जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में 35-36 साल मूं नौकिरी कई, तॾहिं बि मुंहिंजो हॉस्टल सां कॾहिं बि कंहिं बि हैसियत में मुंहिंजो को तालुक़ु न हो। ऐं स्टूडेंट लाइफ में रही आहियां, तंहिंखे बि ज़माना थी विया ठीकु, जॾहिं आउं रही आहियां। त हींअर जेको ही मूं ॿुधो सॼी ॻाल्हि ॿोल, त ॾिसो घर में जॾहिं 4 भाती हूंदा आहिनि त उते बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि ऐं हिक ॿिए सां माण्हू जी कुझु थोरी तिखाई मठाई बि थी वेंदी आहे, पर मसइलनि खे जेको आहे सो वेही समझदारी सां हल कबो आहे। ऐं पंहिंजा रोडनि रस्तनि ते जेको आहे सो मां सम्झां थी, मूंखे जेतिरे क़दुरु लॻे थो त उते जेको इंतिज़ामी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे, या उते मानी सुठी न आहे, या उते पाणी जो मसइलो आहे, या उते जेको आहे सो नेट जो मसइलो थी थो वञे, इशू थिए थो। इहे हिकिड़े आम ज़िंदगी में बि असां जॾहिं घरनि में रहूं था त घरनि में बि अहिड़ा मसइला थियनि था ऐं माण्हू हिक ॿिए जे सम्झ ऐं ॿुधी सां उन्हनि मसइलनि खे हल करे थो।
हॉस्टल हिकिड़े घर वांगुरु आहे ऐं घर में बि हिकिड़ा डिसिप्लिन ऐं बेसिकली बुनियादी तरह सां यूनिवर्सिटी जी ज़िम्मेवारी डिसिप्लिन रूल्स रेगुलेशंस खे इम्प्लीमेंट करणु आहे ऐं डिसिप्लिन क़ाइमु रखणु आहे। हिते जेको स्टूडेंट आहिनि, चाहे छोकिरियूं हुजनि हॉस्टलर, चाहे छोकिरा हुजनि, सभु बालिग़ ऐं मेच्योर ॿार आहिनि। 18 सालनि खां जॾहिं को ॿार मथे थी थो वञे त उहो मेच्योर आहे ऐं हू पंहिंजी चङे बुरे जो पाण जेको आहे सो जवाबदार हूंदो आहे। हुनखे ज़िंदगी में छा करिणो आहे, हुनखे छा न करिणो आहे, हुनखे कहिड़ा स्टेप्स खणणु खपनि, हुनखे कहिड़ा स्टेप्स न खणणु खपनि। माण्हू जॾहिं घर में रहे थो त घर में बि हिकिड़ो डिसिप्लिन हूंदो आहे, हर घर जो पंहिंजो डिसिप्लिन हूंदो आहे, पंहिंजा रूल्स रेगुलेशंस हूंदा आहिनि एंड एवरीबडी हैज़ टू फॉलो दोज़ रूल्स एंड रेगुलेशंस। तव्हां पंहिंजे घर खां ॿाहिरि जेकॾहिं कोई वञे थो त माउ पीउ जी इजाज़त सां ॿाहिरि वेंदो, किथे कंहिंसां मिले थो त माउ पीउ जी परमिशन सां ऐं उन्हनि जी ॼाण सां मिलंदो। ऐं ॿियो त जवान ऐं मेच्योर ॿारनि ते तव्हां जेको आहे सो इवन माउ पीउ बि को कानून लागू नथा करे सघनि, उन्हनि खे कंट्रोल नथा करे सघनि, हू पाण ज़िम्मेवार आहिनि पंहिंजे हर एक्शन जा। इन करे ज़िम्मेवारी वरी बि सॼी जेको आहे सो उन्हनि नौजवाननि ॾांहुं ई वञे थी। ऐं बाक़ी जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त का बि इंतिज़ामी लेवल ते, चाहे वाइस चांसलर हुजे, चाहे प्रोवोस्ट हुजे, चाहे डिप्टी प्रोवोस्ट हुजे, चाहे डिसिप्लिन कमेटी हुजे, हू हिकिड़ा रूल्स रेगुलेशंस ठाहिनि था एंड अकॉर्डिंग टू रूल्स रेगुलेशंस। असां जॾहिं रहियासीं हॉस्टल में तॾहिं त ज़माना गुज़री विया उन्हनि ॻाल्हियुनि खे, पर तॾहिं इहे एॾियूं सख़्तियूं बि न हुयूं कि भई तव्हां अचो त पंहिंजा जेके आहिनि से छा चवनि था थम नेल्स ॾेई अचो ऐं वञो त थम नेल्स ॾेई वञो, या घणो जेको आहे सो सख़्तियूं न हूंदियूं हुयूं। असांखे पाण पंहिंजे रहनुमाई जे लाइ रूल्स वज़ह करणा पवंदा हुआ। बाक़ी खाधो कॾहिं बि हॉस्टलनि में सुठो न रहियो। असां बि रहंदा हुआसीं त ज़ाहिर आहे घर जी ॻाल्हि ॿी हूंदी आहे, खाधो सुठो न हूंदो आहे, सफ़ाई सुथराई एॾी सुठी न हूंदी आहे। ऐं हॉस्टल जा ख़ुदि ई मारवी हॉस्टल ऐं सम्झासीं जॾहिं खां सिंध यूनिवर्सिटी न्यू कैंपस में शिफ्ट थी आहे ऐं पहिरियों साइंस जी क्लासिस हिते शुरू थी हुयूं, तॾहिं खां इहा मारवी हॉस्टल एतिरी आहे, एतिरा ई इहे विंग्स आहिनि, एतिरा ई रूम्स आहिनि। ऐं घटि में घटि न त बि तव्हां जेकॾहिं हिन जो पीरियड लॻायो त 60 साल 65 साल त थी चुका आहिनि हिन यूनिवर्सिटी खे। बंगलोज़ असां जिन में रहिया आहियूं 50। ठीक मैडम, बिल्कुलु मां दुरुस्त पिया फरमायो सैरमदास साहिबा त घर में बि इख़्तिलाफ़ थियनि था, पर जीअं मां चयो त हाणे ॾिसणो पवंदो जेके इंतिज़ामी उहिदनि ते आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त उहे रेगुलेशंस रूल रेगुलेशंस खे न रुगो नफ़ाज़ उन्हनि जो, पर उन्हनि खे इम्प्लीमेंट कराइण जी ज़िम्मेवारी आहे। पर वॾनि जी इज़त कबी आहे, इवन घर में बि वॾनि जी इज़त कबी आहे, बिल्कुलु आउट ऑफ द वे वञी वॾनि सां न ॻाल्हाइबो आहे। ठीकु त इन करे इहे ॻाल्हियूं बि हिफ़्ज़ मरातब जंहिंखे असीं चऊं था। ठीकु, त तव्हांखे लॻे पियो त हिन केस में जीअं अव्हां चयो, ऐं बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां एग्री थी कयां त जेकॾहिं घर में बि इख़्तिलाफ़ थिए थो त नंढे खे वॾे जो एतिराम रखणु खपे ज़रूरु, उहो तमामु ज़रूरी आहे। उस्ताद जो मरतबो तमामु मथे आहे, पर उन सां गॾोगॾु अव्हां सम्झो पिया त जेका वॾनि जी ज़िम्मेवारी हुजे थी, जहिड़े क़िस्म सां इशूज़ खे हैंडल करणु, उन्हनि सभिनी खे जेकॾहिं के इख़्तिलाफ़ आहिनि त उनखे तरीक़े सां सुलझाइणु, उहो हिन समूरे मामले में उहो अव्हांखे लॻे पियो त उतां जे वॾनि उन शइ खे सही तरह सां निभायो आहे, पंहिंजे उन फ़र्ज़ खे, पंहिंजी ज़िम्मेवारीअ खे। जी बिल्कुलु, ॾिसो न वाइस चांसलर जेकॾहिं एतिराज़ थियो ऐं जेको बि गोड़ थियो त उन में वार्डन जेको प्रोवोस्ट आहे उन जे लाइ जेको थियो त वाइस चांसलर उन सां ॻाल्हायो ऐं हुन वॉलंटरली विड्रॉ कयो हुन पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां। ऐं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो एॾी मारवी हॉस्टल जी ज़िम्मेवारी हिकिड़ी एॾी नाज़ुक ज़िम्मेवारी आहे जो मां पंहिंजे 35-36 सालनि जे कैरियर में मां कॾहिं बि इन ॻाल्हि जे फेवर में न हुअसि त मूंखे मारवी हॉस्टल जी का ज़िम्मेवारी ॾिनी वञे। छो त इट्स टेक्निकल थिंग, इट्स अ वेरी टेक्निकल थिंग। ऐं तव्हांखे नौजवाननि सां मुंहुं ॾियणो पए थो ऐं तव्हांजी पंहिंजी इज़त नफ़्स ऐं पंहिंजी इज़त सभिनी खां अहम आहे मुंहिंजे हिसाब सां। त तव्हां जेको आहे वॾे खे हमेशह वॾी नज़र ज़रूरु रखणु खपे, पर नंढे खे बि निवड़त ऐं निहठाई खां कमु वठणु खपे। ठीकु आहे सैरमदास साहिबा, मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। प्रोफेसर इरफाना मल्ला साहिबा बि मूंखे जॉइन कयो आहे। इरफाना मल्ला साहिबा, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अवांखे भी भलीकार प्रोग्राम में सहर इमदाद साहिबा मूंसां गॾु मौजूद आहिनि, दुरेशेवार बि आहिनि, तंज़ीला कंबराणी साहिबा ऐं नवीदा कटपर साहिबा बि असांखे जॉइन कंदियूं। अवां छा मौक़िफ़ ॾींदो जेतोणीकि दुरेशेवार हींअर असांखे ॿुधायो आहे त एहतजाज वीसी साहिब जी ख़ातिरी खां पोइ ख़तमु थियो आहे, पर ज़रूरु अवां बि हिते आहियो मौजूदु काफ़ी सालनि खां, अहम ज़िम्मेवारनि खे अवां ॾिठो आहे, अहम उहिदनि ते अवां रहिया आहियो। ही 8 साल अॻु बि मामिलो अवांखे ज़रूरु यादि हूंदो त जुडिशियल इंक्वायरी थी हुई ऐं उन खां पोइ कुझु बाइंडिंग रिकमेंडेशन्स हुयूं, बायोमेट्रिक सिस्टम समेत मुख़्तलिफ़ शयूं हॉस्टल जे हवाले सां ख़ासि करे उन वक़्तु बि ज़िक्र आयो त मारवी हॉस्टल जी हालत तमामु घणी बदतर आहे। उन वक़्तु इहो बि हवालो ॾिनो वियो उन रिपोर्ट में त जेका क़ैदियुनि जी अंडर ट्रायल क़ैदियुनि जी जेका ज़िंदगी हुजे थी उहा बि बहितर आहे। हाणे वरी इहो इशू साम्हूं आयो आहे अगेन हॉस्टल जा मसइला, पर हिन भेरे हिकिड़ी एडिशन आहे त रवैयो ऐं जेका हैंडलिंग रही आहे ओवरऑल ॼाणाए पियो वञे त उहा तमामु घणी अहिड़ी रही आहे जंहिंसां शागिर्दियाणनि जी दिलि आज़ारी थी आहे। अवां छा चवंदो हिन समूरे मामले ते? सभ खां पहिरीं त नाज़िया इहा ॻाल्हि मां वाज़ी कंदी आहियां त मां ज़िंदगी में कॾहिं बि हॉस्टल जी न वार्डी वई आहियां न प्रोवोस्ट रही आहियां, न ई मूं यूनिवर्सिटी ऑफ सिंध में को एडिशनल पोस्ट कॾहिं वरिती आहे। मां हिन महिल डायरेक्टर आहियां पंहिंजे इंस्टीट्यूट जी, छो जो हुते सीनियर मोस्ट माण्हू डायरेक्टर थींदो आहे। न ई अमर सिंधू सिंध यूनिवर्सिटी जी मारवी हॉस्टल जी कॾहिं वार्डन रही आहे न प्रोवोस्ट रही आहे, ऐं नई हॉस्टल में असां रेजिडेंट आहियूं न रहूं था, छो जो गर्ल्स हॉस्टल अलॻि हूंदी आहे, अमर सिंधू वर्किंग वुमेन हॉस्टल में रहंदी आहे जेका अलॻि आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स आहिनि, अंडर ग्रेजुएट हॉस्टल आहे, पोस्ट ग्रेजुएट हॉस्टल आहे ऐं मारवी हॉस्टल आहे। उन सां गॾोगॾु 2017 में हिकिड़ी 100 कमरनि जी ॿी हॉस्टल हायर एजुकेशन कमीशन खां वरिती वई हुई। सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ी पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी आहे ऐं पब्लिक सेक्टर जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि में पंहिंजा पंहिंजा मसइला आहिनि। असां हमेशह सिंध यूनिवर्सिटी जे मसइलनि जे हवाले सां तमामु घणो मुतहरिक रहिया आहियूं ऐं जिन मसइलनि जी असां निशानदही कई आहे उहा इहा कई आहे त सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जो तादाद त तमामु घणो वधियो आहे, पर सिंध यूनिवर्सिटी जो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उन हिसाब सां न वधी सघियो आहे ऐं उन में ख़ासि तौर ते छोकिरियुनि जूं हॉस्टलूं जेके आहिनि सिंध यूनिवर्सिटीअ में हिन महिल जेतिरियूं बि हॉस्टलूं अवेलेबल आहिनि उन्हनि में अगरि असां आइडियल तरीक़े सां छोकिरियुनि खे अकोमोडेशन ॾियूं त सिर्फ़ु 400 असां स्टूडेंट्स अकोमोडेट करे सघूं था। उन जी जाइ ते हिन वक़्तु 1300 शागिर्द रहनि पिया, त सहूलियतुनि जी खोट यकीनन आहे। हिन ॻाल्हि खां असां इनकार नथा कयूं त हॉस्टलनि जे अंदरि जेके पाणीअ जी थधे पाणी जो मसइलो आहे या इहो मसइलो आहे ॿार किराए कनि पिया त असां वटि सफ़ाई सुथराई नथी रहे, या इहो जेको हिन महिल जेको मौज़ू रहियो आहे त हॉस्टलुनि में टाइमिंग जी सख़्ती आहे, अचण वञण जी सख़्ती आहे, त मां बि चवंदसि इहा अचण वञण जी जेका सख़्तीअ जो कमु आयो आहे इहो बि उन ई 2017 में जेको आयला रिंद जो पेश थियो उन खां पोइ हाई कोर्ट जे तरफ़ां इहे ऑर्डर आया त छोकिरियुनि जा रजिस्टर मेंटेन कया वञनि, टाइमिंग 7 कया वञनि। उन सां गॾोगॾु इहो बि चयो वियो त हाई कोर्ट उहे रजिस्टर चेक कंदी त छोकिरियूं केतिरियूं आयूं केतिरियूं वयूं। त हाणे यूनिवर्सिटीअ ते बि इहा पाबंदी आहे त उहा बाक़ाइदगी सां छोकिरियुनि जे अचण वञण जे टाइमिंग जो रिकॉर्ड मेंटेन रखे केॾी महिल को जेको आहे जज उनखे कॉल करे सघे थो। त इहे जेके इशू आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि। तव्हां ॻाल्हि कई रवैयनि जी, त जेॾी महिल यूनिवर्सिटीअ में ही मामिलो उथियो ऐं कुझु शागिर्द तंजीमुनि जे पारां इहा ॻाल्हि आई त हॉस्टलुनि में सहूलियतुनि जी खोट आहे, त उनजे रेस्पॉन्स में यूनिवर्सिटीअ जे तरफ़ां हिकिड़ी कमेटी ठही ऐं उन कमेटीअ में 7 मेंबर्स आहिनि। हिकिड़ी बॉइज़ हॉस्टल लाइ कमेटी ठही जेका हॉस्टल जो जेको कोड आहे उन में लिखियल आहे त हॉस्टल में हिकिड़ी मैनेजमेंट कमेटी हूंदी आहे त जेकॾहिं कोई इख़्तिलाफ़ थियनि प्रोवोस्ट ऐं शागिर्दनि जे विच में उहा कमेटी मेडिएशन जो किरदारु अदा करे। उन कमेटीअ जी पहिरीं विज़िट हुई, पहिरियों दफ़ो उहा कमेटी हुते वई जंहिंमें 7 प्रोफेसर हुआ ऐं उन कमेटीअ जी ॻाल्हि ॿोल थी। उन खां पोइ कमेटी पंहिंजी वापसि हली वई। कमेटीअ खे रिकमेंडेशन ॿिए ते वरी मीटिंग करणी ऐं वरी उन्हनि सभिनी ॿारनि खां पुछणो त कहिड़ा कहिड़ा इशू जीअं वाइस चांसलर खे रिपोर्ट करे सघनि हॉस्टल में मामला छा आहिनि। इन खां पहिरीं न कमेटी हॉस्टल में वई, न कमेटी खे ख़बर हुई, उहा पहिरीं मीटिंग हुई कमेटी जी। उन खां पोइ अचानक जेको कुझु तव्हांजे साम्हूं आयो उहो सभिनी लाइ अणवणंदड़ हो, हर ॾिसंदड़ लाइ अणवणंदड़ हो, छो त हॉस्टल यूनिवर्सिटी जेके बि इहे तालीमी इदारा आहिनि दर्सगाहूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो तक़दुस थींदो आहे ऐं उन्हनि जे तक़दुस जे हिसाब सां रखी असां ॻाल्हियूं कंदा आहियूं। त 1200 खां 1300 जे मूं तव्हांखे चयो पोस्ट ग्रेजुएट छोकिरियूं बि रहनि पियूं त उन्हनि सभिनी जे तहफ़ुज़ जो सभिनी ॻाल्हियुनि जो इदराक करणो थींदो आहे। जॾहिं का कंप्लेन थींदी आहे त टाइम ॾिबो आहे त उनजो तदारक करे सघिजे। कंहिंजे अचण सां ऐं ॿाहिरि वञण सां छा केरु हरास थी सघे थो, कंहिंखे ॻाल्हाइण सां केरु हरास थी सघे थो। मां सम्झां थी त मामिलो ॾाढो बुरी तरह पॉलिटिसाइज़ थियो आहे ऐं जेको मूंखे एज़ जेको आहे यूनिवर्सिटी सीनियर प्रोफेसर हूंदे
जेको शदीद सदमो लॻो आहे तारीख़ में कंहिं बि पाकिस्तान जी यूनिवर्सिटी में कंहिं बि औरत प्रोफेसरनि जे अगेंस्ट एतिरी इख़लाक़ सां तिरियल ॿोली सियासी इख़्तिलाफ़नि जी बुनियाद ते न ॻाल्हाई वई आहे। मां सम्झां थी त उस्ताद घरनि में वॾा हूंदा आहिनि, घरनि वांगुरु हूंदा आहिनि, ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त कंहिं ॿार खे एग्रेशन आहे, गुस्सो आहे, शागिर्द नौजवान आहिनि, उन्हनि जो खून गरम आहे, उहे ॾाढो गुस्से में ॻाल्हाईंदा आहिनि, त असां थोरा वॾड़ा थींदा आहियूं, असांखे ग़लतफ़हमी शायदि थी वई आहे, अॼुकल्ह जा शागिर्द असांखे वॾो सम्झनि ई नथा। त अगरि वॾड़ो थी उन्हनि खे पंहिंजे ॿारनि वांगुरु सम्झाए थो त बाबा हीअं थी सघे थो, हीअं थी सघे थो, त उन में किथे बि का नेगेटिव इंटेंशन कोन्हे। छा ठीकु फना मला साहिबा, मां दुरुस्त पिया फरमायो त वॾो थी करे जेकॾहिं कंहिंखे का तंबीह कजे, कंहिंखे का ॻाल्हि सम्झाइजे त उन में बुरो न मञाइणु घुरिजे शागिर्दनि खे, पर शागिर्द इहा ॻाल्हि करनि था त अगरि हेसि ताईं हुजे हा त असीं सबर बि कयूं आहे, बर्दाश्त बि कयूं आहे, सम्झण जी कोशिशि बि कयूं आहे, पर ॻाल्हि त असांजी किरदारु कशी ताईं वञी पहुती। मां उहे जुमिला जेके शागिर्द आहिनि ॻाल्हाइनि थियूं हिते कोट नथी करे सघां, न वर्जाए पई सघां, पर हू किरदार कशी जी ॻाल्हि कनि पियूं त असांजी किरदार कशी थिए पई। शागिर्दनि जी किरदार कशी कीअं थी सघे थी? किरदार कशी पब्लिकली थींदी आहे, पंहिंजी बेइज़ती तज़लील को उन्हनि जे ख़िलाफ़ का ॻाल्हि उस्ताद कीअं थो करे सघे? ॾिसो, इन डायरेक्शन मां अंदाज़ो लॻाए सघो था असांजो शागिर्दनि सां मुक़ाबिलो आहे। गुज़िरियल 25 सालनि खां यूनिवर्सिटी में असां पढ़ायो आहे, शागिर्द असां सां रोज़ मुखातिब आहिनि, असां खां नंढा आहिनि, असां उन्हनि सां प्यार कंदा आहियूं, असांजो एतिराम कंदा आहिनि। तॾहिं टीचर हिन महिल ताईं कंहिं शागिर्द जी किरदार कई हुजे, ऐं उहो बि टीचर जेको पाण हिकिड़ो फेमिनिस्ट आहे, उन ते इन क़िस्म जी तुहमत आहिनि, उन जी जंहिं तरीक़े सां तारीख़ में किरदार कशी कई वई आहे, छा उहा औरत नहीं? हिकिड़े उस्ताद जी उहो शागिर्द करे थो त मुंहिंजे छा में जेके वॾा हुया उहे उन ॿार खे सम्झाइनि, ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिशि कनि। शयूं कॾहिं कॾहिं इंसान खे ईअं सम्झ में ईंदियूं, उनजी इंटेंशन शायदि ईअं न हूंदी आहे, त विच ते जेके असांजी मेडिएशन वारी कुवतूं उन्हनि पोइ बि पंहिंजो रोल अदा न कयो, उनखे क्लियर कयो, ऐं उन सां गॾोगॾु जंहिं तरीक़े सां जेके इमेजिस ॿाहिरि आया आहिनि, छा केॾे माउ खे असां अलाउ करे सघूं था? जॾहिं मिसाल ख़ान जी लेंसिंग थी, उहो बि शागिर्दनि ई कई, उनमें सभु छोकिरी छोकिरा शामिल आहे, त छा माउ बि ईअं अचे ऐं हॉस्टलुनि ते अटैक करे ऐं उनखे असां फतेह डिक्लेयर कयूं? मां सम्झां थी कंहिं बि तालीमी इदारे में असां पंहिंजे शागिर्दनि खे हमेशह इहो सेखारीं त निगोशिएशन स्किल्स छा आहिनि, कंहिं तरीक़े सां जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि न ॿुधी वञे हा त तव्हां क्लियर अप थियो आहे, जेकॾहिं तव्हां वटि टीम न अचे हा त तव्हां अमर सिंधु टीम में चओ भई असां उमिरियूं ॾिनियूं आहिनि इन्हनि इदारनि खे, असांजूं नौकरियूं आहिनि, असांजूं एक्सपर्टीज़ आहिनि, सिंध जे कंहिं बि इलाइक़े में को कतल कुझु थिए थो त अमर सिंधु पहुचे थी त उहो सही आहे, पंहिंजे ख़र्च पढ़ती या असां मला पहुचे थी, मुंहिंजे हॉस्टल में नाला रंधिजो सोसाइटी ते जंहिं तरीक़े सां। पर जीअं तव्हां चयो त मीडिएशन वारियूं जेके कुवतूं हुयूं उहे विच में नाकाम थियूं, तंहिंजे करे मामला इन तरीक़े सां एक्सप्लॉइट थियो, त हाणे जेका ही वीसी साहब ख़ातिरी त कराई आहे, एहतिजाज त फ़िलहाल ख़तमु थियो आहे, पर ज़ाहिर आहे असां हिनखे इहो चई सघूं था त एहतिजाज अञा रुगो डिले थियो आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं हीउ मामला हल तरफ़ न पिए विया ऐं इन तरीक़े सां अॻियां वधिया त वरी को साम्हूं असांजे साम्हूं मामिलो अची सघे थो, त अव्हां छा सजेस्ट कंदो बतौर सीनियर प्रोफेसर? अव्हां छा पिया चयो त का अणधूरी जांच थियणु घुरिजे, छा थियणु घुरिजे इन सॼे मामले ते? ॻाल्हि इहा आहे त असली मामिलो छा आहे? असली मामिलो सभिनी खां विचरी वियो आहे, असली मामिलो शागिर्दाणियूं एहतिजाज करे त अंदरि जेको असांखे पाणी मिले पियो उहो साफ़ सुथिरो कोन्हे, रिपोर्ट आहे उनखे एड्रेस कयो वियो। ॿियो शागिर्दाणी टाइमिंग एहतिजाज करे रहियूं त हासिल आहे, उन में अचण वञण शदीद सख़्ती आहे, तमामु घणी सख़्ती आहे। हाणे इन मामले ते यकीनन गौर वीचार कबो त उन ते कीअं, पर सख़्तीअ खां बिल्कुलु नथो करे सघे, उहा मजबूरी आहे इदारे जी, त उन ॻाल्हि ते जे हाणे ईअं नथो करे सघे त असां सख़्ती ख़तमु करे छॾियूं, टाइमिंग्स न रखूं। इहा जेका शागिर्दनि जी शिकायत हुई त उहो जंहिं तरीक़े सां सख़्ती इम्प्लीमेंट कई वञे थी त उहो शागिर्द हुजे खे ॿुधाए वञे त बाबा तव्हांजा टाइमिंग महिरबानी करे हिन टाइम ताईं कंहिंखे अंदरि अचे वञे, उन्हनि ते उन्हनि बि न कयो वञे, उन्हनि सां ॿोली जेका आहे। ठीक, मूंसां गॾु एसोसिएट प्रोफेसर सिंध यूनिवर्सिटी नवीदा कटपर साहिबा बि मौजूदु आहिनि। नवीदा साहिबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नवीदा साहिबा ॿुधो मां रफ़ाना मला साहिबा जो मौक़े, मूंसां गॾु सहर इमदाद साहिबा बि आहिनि, दुरे शेवार इन खां अॻु मूंसां गॾु मौजूदु हुई। अव्हां हिन समूरे मामले खे कीअं ॾिठो ऐं हाणे जेको हल साम्हूं आयो आहे, जेको आर्ज़ी हल बज़ाहिर नज़र अचे पियो, जंहिंमें ख़ातिरी कराई वई आहे शागिर्दाणनि खे त मसला हल थी वेंदा, त ऐं फ़िलहाल हिनखे ख़तमु कयो वञे, डिले कयो वञे पंहिंजे एहतिजाज खे, छा अव्हां छा हुनजो हल ॾिसो पिया? सम्झ में अचे पियो, अव्हांखे लॻे पियो त हीउ मुस्तक़िल हल आहे?
जी नाज़िया, असल में तव्हां जेको बि जंहिंसां गुफ़्तगू कई आहे न त वॉइस क्वालिटी ईअं रही आहे त मां कंहिंजो बि मौक़िफ़ ॿुधी न सघी आहियां सवाइ मैडम सहर जे थोरो उनजो आवाज़ु आयो पिए थोरो। बाक़ी मैडम अरसाना जो ऐं तंज़ीला जो मां कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधी कोन सघी आहियां ऐं इनखे इंटरप्ट करणु मां मुनासिब बि कोन सम्झो छो त शुरू खां जेको आहे आवाज़ जो प्रॉब्लम आहे। हाणे मां ब्लैंक उन्हनि जी ॻाल्हियुनि खां ॿुधण जे बग़ैर मां तव्हांखे पंहिंजो मौक़िफ़ अगरि ॿुधायां जी त उहो ईअं आहे त जेको आहे नाज़िया ही इशू जेको थियो आहे मारवी हॉस्टल जो, इहो माना इंतिहाई न रुगो त सिंध यूनिवर्सिटीअ लाइ तव्हां असां लाइ पर हिकिड़ी सॼी सिंध जे लाइ हिकिड़ो जेको आहे कंसर्न जो इशू आहे ऐं जेको सॼी सिंध जी क़ौम जेका क़ौम तौर सिंध जी क़ौम जी ईअं सम्झो त दिलि आज़ारी बि थी आहे। हाणे उन जा बिहाइंड रीज़न्स जेके असां ॾिसूं त छा आहिनि त उन में मां जेको सम्झां थी मुंहिंजी परसेप्शन इहा आहे ऐं मुंहिंजो जेको सिंध यूनिवर्सिटीअ में रहण हुजण जे नाते जेको मुंहिंजो हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन्स बि आहिनि ऐं ॾिठो आहे जेको मूं उन लिहाज़ खां मां इहो चवां थी त मारवी हॉस्टल जेका आहे उहा हिकु नियाणियुनि जे हिकिड़ी फीमेल जेको आहे सो जे रहण जो हिकिड़ो उहो हंधु आहे जेको घर खां मुतबादिल घर जे मुतबादिल आहे जंहिंमें असां इहो एक्सपेक्ट कयूं इहो अश्योर कयूं त जेको आहे बीइंग यूनिवर्सिटी टीचर्स या छा त केर बि सिंध जा जेके पेरेंट्स बि आहिनि छो त उहो अश्योर कयूं त हुननि खे उहा सहूलियतूं ऐं राह जो उहो मुनासिब जोॻो इंतज़ाम आहे या न। हाणे सिंध यूनिवर्सिटी का नंढड़ी यूनिवर्सिटी न आहे, उहा हिकु वॾी यूनिवर्सिटी आहे। पाकिस्तान जी इंटरनेशनल असां वटि एंट्री हूंदी हुई पहिरीं फॉरेनर्स जी बि, हाणे उहा घटि थी वई आहे। रीज़न कहिड़ा बि आहिनि बिहाइंड उनजा इनखे असां पंहिंजी ख़ुशाइनि ॻाल्हि नथा सम्झूं ऐं उहा 1947 खां पाकिस्तान सां गॾु जीअं ठही आहे त एतिरी वॾी यूनिवर्सिटी ऐं क़दीम यूनिवर्सिटी आहे ऐं इहा जीअं पोइ बाद में 1951 में हैदराबाद शिफ्ट थी त इन यूनिवर्सिटी जे अंदरि सिंध जो हिकु ईअं खणी चऊं त हिकिड़ो ख़्वाबु आहे, न रुगो ख़्वाबु आहे पर सिंध जूं उमीदूं आहिनि ऐं सिंध सॼी सिंधी ख़ासि तौर ते पाकिस्तान सॼे जा ॿार अचनि था पर सिंध सॼीअ जे लाइ ही हिकिड़ो असांजो वाहिद मादर इल्मी आहे जेको हिकिड़ी मुस्तक़बिल फराहम करे थो ऐं मुस्तक़बिल जी हिकिड़ी लाट हिकिड़ी रोशनी ॾिए थो जंहिंजे करे असांखे अश्योर करिणो पवंदो त भले फीमेल या मेल बॉइज़ हॉस्टल या गर्ल्स हॉस्टल उहे जेके तालीम वठणु अचनि था तक़रीबन हर साल 25,000 एप्लीकेशन अचनि थियूं सिंध यूनिवर्सिटी में जंहिंमां 12,000 एडमिशन्स थियनि थियूं उन मां केतिरा ई जेको आहे सो तक़रीबन इहे तव्हां ॾिसो था त ॻोठनि जा ऐं असांजी हीअ सिंध यूनिवर्सिटी भरचल आहे उन्हनि ॿारनि जो जेके इंटीरियर खां अचनि था जेके मुख़्तलिफ़ पासनि खां अचनि था सिटीज़ में त कराची में ऐं हिन में पंहिंजूं प्राइवेट या कुझु पब्लिक यूनिवर्सिटी ठीकु आहे यूनिवर्सिटीज़ आहिनि बि पर असांजी जेका हिकिड़ी सिंधी क़ौम जे नाते जेका शऊर जे लाइ ऐं तालीम जे लाइ जेका हायर एजुकेशन जे हिसाब बिल्कुलु नवीदा साहिबा दुरुस्त फरमायो। मूंसां गॾु तंज़ीला कमरानी साहिबा बि मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि भलीकार। जीअं मां ॻाल्हि कई त सिंध जी सभ खां वॾी ही मादर इल्मी आहे, इन में को शक कोन्हे त केतिरनि ई इलाइक़नि जा सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ॿार हिते पढ़णु अचनि था ऐं हॉस्टल्स में बि रहनि था। इहो ॿुधाइजो त जेको ही समूरो मामिलो थियो आहे हाणे चऊं था इन ॻाल्हि ते जॾहिं मां इहो बैकग्राउंड सिर्फ़ु इन करे ॾिनो त तव्हां इन जी अहमियत खे सम्झी सघो। हा सम्झूं था सभु पर मां इन खे रिपीट कयो। हाणे छा आहे त मां सम्झां थी त इंतिज़ामी लिहाज़ खां एडमिनिस्ट्रेशन जे लिहाज़ खां कुझु इशूज़ आहिनि जेके एड्रेस न पिया कया वञनि। 15 साल 20 साल थिया आहिनि इहे इशूज़ हलंदा आया। तव्हां पाण ॿुधायो त सुसाइड जा थिया वाक़ियात थिया, इनखे एड्रेस करण जे लाइ ज़रूरी हुयो त इन्हनि शयुनि खां पासो कयो वञे हा ऐं जेको प्रोवोस्ट जेका हिते जेको मुक़ररु थियनि था उन्हनि जी टाइम टू टाइम पाण बि हिकिड़ी निगरानी करणु खपे हा। त मुंहिंजे ख़्याल में त इंतिज़ामी तौर ते जेको आहे वाइस चांसलर जी ज़िमेदारी आहे त अहिड़े माण्हूअ खे उते रखनि, न कि अहिड़ा सभु माण्हू उन्हनि की पोस्टुनि ते ऐं उन्हनि एडमिनिस्ट्रेटिव पोस्टुनि ते अचनि जिन जे करे इहे एॾो इंतिशार फैलियल आहे। न रुगो मां सम्झां थी त मां इन मुंहिंजे लाइ मूंखे हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर आहे छा बि हुजे। वॾनि खे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदमि त एज़ ए स्टूडेंट भले पब्लिक जनरल पब्लिक छा बि चवे एज़ ए स्टूडेंट टीचर्स खे मैडम अमर सिंधू मैडम
अरफाना जे हिसाब सां उन्हनि जा जेकॾहिं या नाहिद आराई जे हिसाब सां जेके ॿार जेकॾहिं बिहेव करनि था उहो खणी उहो उन्हनि खे ग़लति आहे, उन्हनि खे न करणु खपे। पर जेको उन्हनि सां जेको थियो आहे उनखे बि एड्रेस करणो पवंदो, ॾिसणो पवंदो त उन्हनि सां हालतूं कहिड़ियूं आहिनि। मारवी हॉस्टल में हॉस्पिटल जे वार्ड वांगुरु जेको आहे ॿार रहनि था ऐं सिंधी यूनिवर्सिटीअ खे बजट में मिले थो। 2017 में एतिरो जेको आहे सो बजट आयो 1600 मिलियन जो प्रोजेक्ट हो, जंहिंमें 100 रूम्स ते मबनी 2 हॉस्टलनि जो जेको आहे हिकिड़ो रखियल हो प्लान। उन खां पोइ सोशल साइंसिस जी फैकल्टी बिल्डिंग जो रखियल हुयो, उन खां पोइ बोटानिकल गार्डन जो, IT बिल्डिंग जो, वर्किंग वुमेन हॉस्टल जो, इलाही सभु कुझु हुयो। 7 साल गुज़री विया आहिनि, इन्हनि में का बि अहिड़ी जेको आहे का प्रोग्रेस कोन ॾिसण में आई आहे। ऐं ज़ाहिर ॿार फीस ॾेई अचनि था, पेरेंट्स जो कंसर्न आहे असां उन्हनि खे पंहिंजे औलाद वांगुरु सम्झी करे अगरि न कंदासीं त पंहिंजे सिंध जो मुस्तक़बिल असांजो ख़तरे में आहे। असां इन्हनि खे त शौर ॾियण लाइ यूनिवर्सिटीज़ में अचूं था, उन्हनि जे मॉरल्स खे, उन्हनि जे वैल्यूज़ खे, उन्हनि जी लैंग्वेज खे केरु ठाहींदो? असां उस्ताद ठाहींदासीं। रुगो किताबी पढ़ाई लिखाई रुगो करणी कोन हूंदी आहे, हुननि खे हुननि जी शख्सियत जी माना पर्सनैलिटी डेवलपमेंट करणी हूंदी आहे। जेका नवीदा साहिबा तमामु अहम ॻाल्हि आहे, दुरुस्त पिया फरमायो त रुगो तालीम सां गॾोगॾु उन्हनि जा मॉरल्स, उन्हनि जी लैंग्वेज, उन्हनि जी हर शइ खे उस्ताद ई ज़ाहिर ॾिसनि था, मॉनिटर कनि था। ऐं ज़ाहिर आहे जेको असीं हिन वक़्तु ॾिसूं था उहो कंहिं हद ताईं रिफ्लेक्शन बि लॻे थो त जेका समूरी सूरत हाल उते रही आहे। बहरहाल उस्ताद जो एहतराम ज़रूरु हुजणु घुरिजे, पर जेका ॻाल्हि अव्हां कई त जेके माज़ीअ में मामला थिया उन खां पोइ जेकॾहिं इन्हनि इंतिज़ामी जेके लापरवाहियूं कोताहियूं रहियूं उन्हनि खां जेकॾहिं पासो कयो वञे हा त शायदि अॼु इहा ॿीहर सूरत हाल न थिए हा। मूंसां गॾु तंज़ीला कमरानी साहिबा हिकिड़ो मिंट मां तव्हांखे इन सां हिकिड़ी एडिशन कयां त सिंधी यूनिवर्सिटीअ खे वॾनि रिफॉर्म जी ज़रूरत आहे, जंहिंमें एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ऐं जेका की पोस्ट आहिनि ऐं जेका विजनरी VC जेको इम्पार्शल अगरि हुजे, जेको कॾहिं बि न्यूट्रल न थिए ऐं हिकिड़ी माना तरह जे कुझु इंडिविजुअल्स या ग्रुप ते न हले पॉलिसीज़ खे। ऐं जॾहिं तॾहिं साॻी कमिटीज़, मां तव्हां खां हिकिड़ो सवाल थी पुछां त कमिटीज़ में हमेशह उते ऑफिसर्स में सभिनी यानी कि आई थिंक इन प्रोफेसर जे अंदरि, टीचर जे अंदरि हिकिड़े क़िस्म जा साॻा माण्हू छो था अचनि? छो त अगरि तव्हां इहो मूंखे सवाल जो जवाबु ॾियो, जेकी मसइला पैदा कनि था, जेके उते आहिनि ऑलरेडी की पोस्ट, उन्हनि जे करे मसइला था पैदा थियनि, जेकी मसइला पैदा कनि था त उहे मसइला हल कीअं कंदा? बिल्कुलु तमामु इहो अहम सवाल आहे। इहो असां तंज़ीला कमरानी साहिबा जे साम्हूं रखूं था। तंज़ीला साहिबा भलीकार, अव्हांखे माज़रत है, अव्हांजो आवाज़ अॻु असांखे न पे आयो। ऐं ही जेको इंतिहाई अहम पॉइंट हो, नवीदा कटपर साहिबा एसोसिएट प्रोफेसर आहिनि सिंधी यूनिवर्सिटी में, उनजो चवणु आहे त जिनजे करे मसइला थियनि था या जेके मसइला पैदा कनि था उहो उनजो हल कीअं कढंदा? एज़ पार्लियामेंटेरियन अव्हां कीअं ॾिसो पिया न समूरे मामले खे, कहिड़ी ज़िम्मेवारी सम्झो पिया? नियाणियुनि जी तालीम, वरी हुननि जो हिते रहणु तमामु अहम ऐं हसास मौज़ू आहे। नाज़िया, महिरबानी तव्हांजी, पर आउं थोरो सो टाइम तव्हां खां वठंदसि। जी बिल्कुलु। छो जो ही जंहिं जॻह जी ॻाल्हि थी रही आहे, तव्हां पंहिंजे इंट्रो में बि चयो त आउं उते 4 साल ज़िंदगी जा गुज़ारे आई आहियां। त जंहिं जॻह ते तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा 4 साल गुज़ारियो उहो तव्हांजो ॿियो घर हूंदो आहे। मूं पंहिंजे घर खां सवा जेकॾहिं पंहिंजे अम्मा जे ऐं पंहिंजे मुड़ुस जे घर खां पोइ जिते वधीक टाइम गुज़ारियो आहे त उहो मारवी हॉस्टल आहे। त आउं चाहींदसि त उनखे थोरो डिटेल सां ॿुधायां। असां वटि जेके नौजवान अचनि था हॉस्टल में, उहे तक़रीबन सिंध पूरी मां या पूरे पाकिस्तान मां खणी चइजे 95% उहे हूंदा आहिनि जेके घरनि खां ईंदा आहिनि। ऐं उहे हॉस्टल ऐं घर जी ज़िंदगी खे हमेशह असां चवंदा हुआसीं त ही बोर्ड जेको आहे सो मानी घर जहिड़ी न आहे, एनवायरमेंट घर जहिड़ो न आहे। उन टाइम ते मुश्किलातूं तमामु लॻंदियूं हुयूं, छो जो घर मां माण्हू उथी हॉस्टल आयल हूंदो हुयो। लेकिन तव्हां यकीन मञो, हिन वक़्तु जेकॾहिं मूंखे केरु चवे त मुंहिंजी ज़िंदगी जो सभ खां बहितरीनु टाइम कहिड़ो हुयो, त आउं चवां थी उहो हॉस्टल जो टाइम हुयो। जेतिरो कुझु मूं हुन में प्रैक्टिकल लाइफ लाइ जेतिरो कुझु सिखियो आहे, जहिड़ी तरह सां हुनमें तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे हॉस्टल लाइफ जो। हाणे हिन इंसिडेंट ॾांहुं ॻाल्हि करे चवंदसि स्पेशली त हिते जेके नियाणियुनि जो हॉस्टल आहे, हिते जो मेजर इशू असां वटि पहिरीं बि हुयो। मुंहिंजी अॼु खां 25 साल पहिरियां मूं हॉस्टल जॾहिं छॾियो हुयो तॾहिं बि इहो इशू हुयो। जॾहिं 29 साल पहिरीं आउं थी हुअसि हॉस्टल में तॾहिं बि स्पेस जो इशू हुयो। ऐं उन खां पोइ 3 साल खां पोइ नओं ब्लॉक C अची वियो हुयो। ऐं उन C ब्लॉक अचण खां फौरन पोइ जॾहिं असां फाइनल ईयर करे रहियासीं, उन टाइम ते बि इहो ई स्पेस जो इशू हुयो त जॻह जेतिरी घुर्बल आहे, जहिड़ी तरह इहा सुठी ॻाल्हि आहे त असां वटि तालीम वधंदी पई थी वञे,
पर पॉपुलेशन वधे पई न लाइ ज़रूरी इहो आहे त जेतिरी जॻह हुजणु खपे मारवी हॉस्टल उहा नीड कंप्लीट कोन पई करे त यकीनन उन जे करे पाणी या ॿियनि शयुनि सहूलियात जी खोट न आहे पर माण्हू वधीक हुजण जे करे रूम्स मां माण्हू फिल थी वञण जे करे हॉल्स में छोकिरियुनि खे रहायो वञे थो त उन्हनि शयुनि जूं अणाट नज़र अची थी वञे हली उन्हनि सभिनी शयुनि खे वठी करे अगरि असां इहे सभई हलंदियूं रहनि थियूं घटायूं वधायूं हॉस्टल लाइफ माण्हू गुज़ारे वञे थो लेकिन हीउ जेको वाक़ियो थियो आहे न इहो ऐं बिल्कुलु मैडम जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त सिंध जूं नियाणियूं थियूं अचनि जेकॾहिं उन्हनि इहो ॿाहिरि असांजो परसेप्शन वियो हलियो असांजी 90% नियाणी सिंध यूनिवर्सिटी में अचे थी जेका हॉस्टल या ॿाहिरि निकिरे थी उन जे माइटनि जे करे ॿुधी वरितो उन में 60% अहिड़ा माइट आहिनि जेकॾहिं हिन वाक़िए जो ॿुधंदा त छोकिरियुनि खे आईंदे लाइ अगरि के प्लान बि कयो हूंदो कोन छॾींदा ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई त इन मौज़ू इन खे इन जेका बि मुश्किल हुई ॿारनि जी उन्हनि खे तरीक़े सां डील कजे हा मामलनि खे उन लेवल ताईं न खणी अचिजे हा जो शयूं रोड ते अची वञनि हा त हाणे जेको आरज़ी हल कढियो वियो आहे अव्हांखे लॻे पियो त ही जेका हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे या वीसी साहब शागिर्दाणनि खे त उन कमेटी जी बि ॼाण कोन हुई पर वीसी साहब ख़ातिरी कराई आहे शागिर्दाणनि खे त मसइलनि जो हल कढियो वेंदो अव्हां सम्झो पिया त ही मुस्तक़िल हल आहे हिन मामले जो छाकाणि त ही मुसलसल ही मामला साम्हूं ईंदा रहनि था नाजिया कमेटी जे ॾींहुं ठही हुई उन ॾींहुं ही अची विया हुया मतिलबु हिन रोड ते ॿार अची विया हुआ ऐं शयूं डिस्टर्ब थी वियूं ऐं वीसी साहब खे जस हुजे उन तमामु बहितर तरीक़े सां ॿारनि जी पल्स सम्झंदे उन्हनि खे पाण घुराए पाण हुन सां ॻाल्हायो हुजे इहा हा त इहो स्टेप पहिरीं थी हा त शायदि एतिरो कुझु पहिरीं वधीक न थी आहे कमेटी पहिरीं एक्शन खणे हा जेकॾहिं हिननि सां के मिसबिहेव कयो आहे त आउं सम्झां थी इहो ग़लति आहे असां बिल्कुलु सिर्फ़ु पढ़ाइण लाइ ॿारनि खे नथा वठी अचूं उन्हनि जी कैरेक्टर बिल्डिंग थिए थी अगरि कंहिं बि सीनियर हाणे नौजवान ॿारनि सां जेकॾहिं के कूड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि स्पेशली नियाणियुनि सां इहो न थियणु खपंदो जे इहो थियो आहे त इहो न थियणु खपंदो ऐं इन खे इन जी इंक्वायरी ज़रूरु थियणु खपे ॿी ॻाल्हि त जेके मसइला हुननि जो चवणु इहो आहे त कुझु मैडम जो त देरि सां अचण जो हर शइ जा कुझु क़ाइदा कानून हूंदा आहिनि जेकॾहिं मुंहिंजे तव्हांजे चैनल जे तवसुत सां ॿुधनि पियूं नियाणियूं त पुटु 8 बजे खां पोइ हॉस्टल में कोन अचिबो आहे सभु जहिड़ी तरह सां घर जा कुझु क़ाइदा कानून हूंदा आहिनि अहिड़ी तरीक़े सां हॉस्टल जा बि कुझु क़ाइदा कानून हूंदा आहिनि उनखे असांखे ज़रूरु फॉलो करणो हूंदो आहे असां ऑलरेडी यूनिवर्सिटी रिफॉर्म्स ते गवर्नमेंट ऑलरेडी कमु करे पई तव्हां पुठियनि ॾींहंनि में बि ॾिठो त असां इहो ई ख़तमु करणु चाहियूं पिया त उहे साॻिया माण्हू न मूव थियनि सीएम साहब बार बार इहो ई चवंदा रहिया त असां इन द एंड असां वटि 7-8 माण्हुनि जी लिस्ट अची थी वञे हली कंहिं बि मैनेजमेंट लाइ कंहिं बि कमेटी जे लाइ पोइ असां उन्हनि ई माण्हुनि खे पिया रोल कयूं ऐं इन रिफॉर्म्स खे केतिरी असांखे मुखालफ़त खे मुंहुं ॾींदे सिर्फ़ु सिंध जी आवाम सिंध जे नौजवाननि जी भलाई खे ॾिसंदे असां उहे रिफॉर्म्स कया लेकिन असां अञा रिफॉर्म्स करणु चाहियूं था छो जो उन्हनि जी ज़रूरत आहे पर जेका ॻाल्हि नविता खटपर साहिबा कई त रिफॉर्म्स जी त शदीद ज़रूरत आहे पर हुन सां गॾोगॾु इहा बि ॻाल्हि पॉइंट आउट कई त रुगो जीअं अव्हां बि चयो त रुगो उहे जेकॾहिं साॻिया माण्हू रिपीट थींदा रहंदा या जेकॾहिं हाणे बि जेको मसइलो हले पियो इन जो हल उहे ई माण्हू कढंदा जिन मां शागिर्दनि खे मसइला पैदा थिया आहिनि त पोइ कीअं हल निकिरंदो हलणा दुरेशवार जी शुरू में मूं ॻाल्हि ॿुधी हुई ऐं दुरेशवार चयो त असांजा मसइला वीसी साहब सां मिलण खां पोइ हल थी विया आहिनि असां वीसी साहब सां असांखे वीसी साहब ते मुकमल एतबार आहे तॾहिं मूं चयो त मूंखे वीसी साहब जो रोल दुरेशवार जे कयल कमेंट्स खां पोइ मूंखे तमामु पसंदि आयो हिकु नौजवान छोकिरी जेकॾहिं चवे पई त असांखे उन्हनि ते यकीन आहे उन्हनि उनखे तमामु बहितर तरीक़े सां डील कयो आहे त एज़ सच सिंध जे ॿुधण वारनि खे सिंधी माउनि पीढ़ियुनि खे सभिनी खे ॿुधायां त सिंध यूनिवर्सिटी में मारवी हॉस्टल में को बि मसइलो न आहे तव्हां पंहिंजा ॿार उते महफ़ूज़ सम्झो कोई बि कंहिं क़िस्म जो जेकॾहिं कुझु करण जी कोशिशि करे पियो त उहो सिंध ऐं सिंध जी तालीम जे ख़िलाफ़ आहे ऐं नियाणियूं जेके आहिनि हाणे शयूं सेट थी चुकियूं आहिनि हा जेके मेजर चेंज आणणा आहिनि उन लाइ ऑलरेडी गवर्नमेंट कमु करे रही आहे रिफॉर्म्स यूनिवर्सिटी जे रिफॉर्म्स ते असीं कमु करे रहिया आहियूं चाहे असांखे बीइंग अ पीपल्स पार्टी खे केतिरी बि मुखालफ़त थी लेकिन सिंध जी तालीम ते या सिंध जे फ़ाइदनि ते असां कोई बि समझौतो कोन कंदासीं असां उहो ई कंदासीं जंहिंमें सिंध जो फ़ाइदो हूंदो जेके सिंध जी भलाई सिंध जे नौजवाननि जे लाइ हूंदो ऐं अॻिते ही जेके नंढा सा मसइला आहिनि ॿार जेकॾहिं हुनखे फील कनि था त एडमिनिस्ट्रेशन चाहे मैडम नाहिद हुजे या केरु बि हुजे उन्हनि खे मुतमिन करणु उनजी ज़िमेदारी आहे त
उन्हनि ॿारनि खे न्याणियुनि खे मुतमिन कनि इहे असांजूं न्याणियूं आहिनि, इहे असांजूं पंहिंजूं न्याणियूं आहिनि। असां इन्हनि खे बेइज़त करे या इन्हनि खे घटि करे पंहिंजी ॻाल्हि न मञराईंदासीं। असां उन्हनि सां हीउ वक़्तु असां कहिड़े डिजिटल टाइम में पिया हलूं, हिते ही नौजवान असां खां वधीक होशियारु आहिनि। इन्हनि सां वेही ॻाल्हियूं करे इन्हनि खे मुतमिन करे असां अॻिते वधंदासीं। सो मुंहिंजी एडमिनिस्ट्रेशन खे बि आहे त हिननि खे ॿुधनि ऐं ॿारनि नौजवाननि खे मुंहिंजी जेके बि ॿुधी रहिया हूंदा, यकीननि मूंखे ख़बर आहे अॼु सिंध यूनिवर्सिटी जो घणो ॿार असांखे ॿुधी रहियो हूंदो, त उहे इहो सम्झनि त जेके तव्हांजा उस्ताद आहिनि उन्हनि खे असांजे मुआशिरे असांजे मज़हब वालदेन खां पोइ जो मर्तबो ॾिनो आहे त तव्हां पंहिंजी उहा ॻाल्हि सिधे तरीक़े सां महज़ब तरीक़े सां बि करे सघो था। कंहिंखे बि तव्हां कोई हर लफ़्ज़ चवण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि, तव्हां उन मां बहितरीन तरीक़ो जेकॾहिं वठी हलंदा त तव्हां सिंध जे लाइ पाकिस्तान जे लाइ यकीनन रोशन मुस्तक़बिल हूंदा। ठीक तंजीला साहिबा, सेर इमदाद साहिबा मूं सां गॾु मौजूदु आहिनि। सेर इमदाद साहिबा, आख़िरी कॉमेंट अवां खां वठंदसि। वे फॉरवर्ड जी हिते ॻाल्हि हले पई त रिफॉर्म्स जी अशद ज़रूरत आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हाणे अॻियां वधणु घुरिजे इंतिज़ामिया खे ऐं शागिर्दाणनि खे, अवां आख़िर में छा चवंदो? बिल्कुलु सही ॻाल्हि, जेके बि इलाही ॻाल्हियूं सभिनी जूं ॿुधियूं असां त रिफॉर्म्स थियणु खपनि ऐं को बि समाज या सोसाइटी बिना रिफॉर्म्स जे पुराणनि रूल्स ते नथी अॻिते हली सघे। ऐं ॿियो त ॿिन्ही पासे जो जेको त छा चवणु खपे त सोच ऐं तसवुर जेके आहिनि उन्हनि खे खणी अॻिते हिकिड़ी रफ़ाही रस्तो जेको आहे सो ज़रूरु निकिरणु खपे। ऐं ॿियो त इहो हॉस्टल जेको आहे हिकिड़ो त मां इन ते त भई जी जेके आज़ादियूं आहिनि ऐं जीअं भई घर में बि तव्हां हुते डिसिप्लिन्स हूंदा आहिनि त बिल्कुलु हॉस्टल में बि हिकिड़ी ज़िम्मेवारियूं ऐं नौजवान जॾहिं छोकिरियूं अचनि थियूं पंहिंजे घर मां माइटनि खां इजाज़त सां हॉस्टल में अचनि थियूं त हिते उन्हनि खे जेको उस्ताद जेको मथे उनखे प्रोवोस करे रखियो थो वञे त उते हिकिड़ा रूल्स रेगुलेशन्स ठहियल आहिनि जेको उस्ताद बि उन्हनि रूल्स जी कॾहिं बि भञकड़ी न कंदो ऐं उन्हनि ते ग़लति ॻाल्हियूं उन्हनि ते न थोपींदो आहे कॾहिं बि को उस्ताद। ऐं न उस्ताद कॾहिं बि पंहिंजे जी माउ पीउ वॾा पंहिंजे नौजवाननि जी बेइज़ती न कंदा आहिनि ऐं उन्हनि सां प्यार मोहबत सां रवादारी सां हलंदा आहिनि ऐं उन्हनि खे हिकिड़े बहितर ज़िंदगी जी चूंड में मदद कंदा आहिनि। उस्ताद हॉस्टल में बिल्कुलु ईअं ई हूंदा आहिनि जेके को जलाद वांगुरु न हूंदा आहिनि कॾहिं बि। त इन करे नौजवाननि खे थोरो पंहिंजो जज़्बातियत खां हटी करे हिकिड़ो हक़ीक़त पसंदी सां खणी हलणु खपे ऐं मसइलनि जे हल ॾांहुं वञणु खपे। जीअं दुरेशहवार चयो त वाइस चांसलर जेको बि रिफॉर्म्स जो तरीक़ो ॾसियो आहे जेके बि हुन क़दम कया हू हुननि मां मुतमइन आहिनि त जेकॾहिं हू मुतमइन आहिनि त जहिड़ो ख़तमु बुनियादी ॻाल्हि ई आहे। ऐं वाइस चांसलर ज़ाहिर आहे हिते वेठो आहे त अफ़ाम तफ़हीम जे लाइ वेठो आहे ऐं पंहिंजे एडमिनिस्ट्रेशन खे बहितर नमूने सां हलाइण जे लाइ वाइस चांसलर बि क़दम खणंदो। अहिड़े नमूने सां जेको बि ज़िम्मेदारी कंहिंखे प्रोवोस्ट जे तौर ते ॾिनी वेंदी उहो बि उन्हनि ज़िम्मेदारियुनि खे पूरो निभाईंदो। स्टूडेंट पंहिंजी ज़िम्मेदारी निभाईंदा, हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेदारी निभाइणी आहे। जेकॾहिं का बि धुर पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण खां रहिजी थी वञे त पोइ मसइला पैदा थियनि था। हिक ॿिए सां सम्झ सियाणप ऐं ॾाह पे अकुलमंदी सां जेको आहे सो मसइलनि खे हल करण लाइ वञणु खपे। थैंक यू सो मच सेर इमदाद साहिबा। मूंसां गॾु सेर इमदाद साहिबा मौजूदु हूं। नाज़रीन, तंज़िला कमरानी साहिबा, वरी महिरबानी मुंहिंजी नवीदा कटपट साहिबा, इरफाना मल्हा साहिबा ऐं दुरेशहवार मूंसां गॾु मौजूदु हुआ जो कि प्रोग्राम में। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी इंतिहाई अहम ही मौज़ू इन करे बि आहे जो सिंध जी न्याणियुनि जो आहे, सिंध जी छोकिरियुनि जी तालीम जो बि मामिलो इन सां लाॻापियल आहे। जेका हिते ॻाल्हि थी तमामु अहम ॻाल्हि थी त हर कंहिंजी हिकु ज़िम्मेवारी हुजे थी, उहा इंतिज़ामिया हुजे या उहे शागिर्द हुजनि। मसइला तॾहिं थियनि था जॾहिं का ज़िम्मेवारी अदा नथी थिए ऐं उहा कोताही में तब्दील थिए थी, बर वक़्तु उनखे उन तरीक़े सां जीअं करणु खपे हैंडल न पियो कयो वञे। त हाणे हिन मसइलनि खां बचण जे लाइ रिफॉर्म्स जी ॻाल्हि बि हिते हले पई ऐं गॾिजी करे अॻियां वधण सां, हिक ॿिए खे इज़त ॾियण सां, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधण सां मसइलनि जो हल निकिरी सघे थो। नाज़रीन, प्रोग्राम मां खां इजाज़त वठंदासीं। पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी मां सां जल्द मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।